بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد जेको आहे टियों नंबर दर्स हूंदो तक़लीमुल अज़ाफ़िर यानी नहनि खे कटणु जीअं सिंधी में असीं नाख़ून चवंदा आहियूं जा नह त इन में हदीस हिकिड़ी अचे थी हिकिड़ी सही हदीस आहे बाक़ी ॿियूं जेके हदीसूं अचनि थियूं काफ़ी उहे ज़ईफ़ आहिनि के सफ़ा मौज़ू आहिनि तो जेकी सही हदीस जेकी आहे उहा आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम कयो त फितरत मां 10 शयूं आहिनि फितरत मां इंसान जी फितरत में ज़रूरी इहे जेके शयूं आहिनि त अन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वक़द वरद फ़िल हदीस आयशा जी हदीस आहे त 10 मिन अल फितरा क़स्सु शारिब यानी मुछुनि खे कटणु व इफ़ाउल लहिया ॾाढ़ीअ खे छॾणु व सिवाक इहो जेको ॾंदण जंहिंजो असीं दर्स कयो वल इस्तिनशाक़ बिल मां यानी जंहिंमहिल इंसान वज़ू करे त नासुनि में जंहिंमहिल पाणी विझे ईअं पाणी नासुनि में ई जेके हींअर माण्हू वज़ू कनि था उहो सही तरीक़ो कोन थो थिए माण्हू रुगो नासुनि ते पाणी पहुचाईंदा आहिनि ऐं बसि सो इहो कोन्हे इस्तिनशाक़ नबी करीम जी हदीस में आहे त नासुनि में पाणी विझी ऐं उनखे छिक ॾिजे अंदरि जीअं अंदरि वात सां वञी निकिरे एतिरे क़दुरु यानी नासूं जेके अंदरि सफ़ा साफ़ थी वञनि इहो अल इस्तिनशाक़ वल इस्तिनसार इहो वज़ू में अचे थो नबी करीम चए थो एतिरो छिकियो पाणी खे सिर्फ़ु हिकिड़े माहौल में नाहे करिणो जे तव्हांखे रोज़ो हुजे जे रोज़ो हुजे त पोइ ईअं नाहे करिणो बाक़ी जॾहिं बि इहो इंसान खे यानी नासुनि में पाणी विझे वज़ू करण में त उन पाणी खे नासुनि में विझी ऐं छिके त अंदरि जीअं निड़ी में लही वञे जेके नासुनि में अंदरि किन बिन हुजे वल इस्तिनशाक़ बिल मां व क़स्सुल अज़ाफ़िर असांजो दर्स इहो आहे अॼु त नाख़ून खे कटे व ग़स्लुल बराजिम इहे अॻे ज़माने में बराजिम चवंदा यानी जेके टंगुनि जे पेरनि में जेके अंगरियूं आहिनि उन्हनि जे विच में हिकिड़े अंगूर जे पेरनि जे विच में हथ सां पाणीअ सां हथु घुमाए ऐं सफ़ाई करे वनतफुल इबित जेके बगल जेठा वार निकिरंदा आहिनि इंसान खे मर्द खे औरत खे सभिनि खे त सुनत इहा आहे त इन्हनि खे माण्हू हथ सां पटे ऐं सुनत न आहे जो हींअर जेके माण्हू कनि था त कटिनि ब्लेड सां या का शइ असुलु इन जी सुनत आहे पटणु हल्क़ुल आना नबी करीम चए थो हल्क़ुल आना जेके इंसान जी पेशाब जी जॻह ते नंढे पेशाब या वॾे पेशाब जी जॻह ते जेके वार निकिरनि था त इहे वार बि ज़रूरी इन्हनि खे कटे ऐं कढे इन्हनि खे कटण जो हुकुम आहे हुन खे पटण जो हुकुम आहे व हल्क़ुल आना व इंतिक़ादुल मां यानी जेको पाणी जेको वात में विझे थो इंसान वरी उहो गुरड़ी करे ज़रूरु कढे इहा हदीस जेकी आहे इहा इन में काफ़ी हदीसूं अचनि थियूं के ज़ईफ़ आहिनि के मुनक़तिअ आहिनि के मुअल्लक़ आहिनि उहो दोस्तनि खे असीं कोन था परेशान कयूं पर असीं चऊं था त सही हदीसूं जेके आहिनि असां जंहिं ते असीं एतिमाद करे सघंदासीं त इन में यानी 40 ॾींहं आख़िरी हद आहे इंसान जी 40 ॾींहं आख़िरी हद आहे जो इंसान इन्हनि खे पोइ ज़रूरु 40 ॾींहंनि जे अंदरि इन्हनि खे कटे ऐं साफ़ु करे ऐं इहो आख़िरी टेम आहे ऐं ॿियूं हदीसूं मूंखे अचनि थियूं ज़ईफ़ आहिनि के त जुमे जे ॾींहुं यानी पर उहा हदीस सफ़ा ज़ईफ़ आहे पर इंसान अमल कंदो ऐं उलमा जेके आहिनि उहे चवनि था त इंसान पंहिंजे लाइ ॾींहुं रखे छॾे मसइला नाख़ून जेके ख़ासि जंहिंजी अॼु असांजी ॻाल्हि था कयूं त नाख़ून जेके आहिनि न 7 ॾींहंनि जे अंदरि 8 ॾींहंनि जे अंदरि कटे छॾे पोइ जुमे जो ॾींहुं रखे सफ़ाई जे लिहाज़ सां या ख़मीस जो ॾींहुं या अरबा जो ॾींहुं पर उलमा चवनि था त इहो जे इबादत जे ज़रिए करे कंदो जुमे जे ॾींहुं रखे या ख़मीस ॾींहुं रखंदो त पोइ बिदात में शामिलु थी वेंदो छो जो इहा असांखे साबित नथी मिले हदीस तंहिंजे करे कॾहिं जुमो कॾहिं अरबा ईअं करे छॾे इंसानु नाख़ून जेके आहे न पंहिंजा कटे छॾे छो जो इन्हनि जे हेठां ॿी हदीस में अचे थो नबी करीम उहा हदीस बि ज़ईफ़ आहे पर उन में अचे थो त शैतान तव्हांजे नाख़ूननि जे हेठां हर नाख़ून जे हेठां किन थोरो ज़रूरु ईंदो आहे ऐं उहो जेको किन आहे न उन में हूंदी आहे बदबू थींदी आहे छो जो इंसानु वॉशरूम ॾे वञे थो धोए थो करे थो या को कमकार करे थो त उहो नाख़ून जे हेठां किन ज़रूरु थींदो ऐं किन खां पोइ धप थींदी मथां नाख़ून हेठां मास आहे ऐं ॾिसण में बि ईंदे कंहिंजे हथनि में नाख़ून जेके हूंदा न उहे ॾिसंदो त कारा लॻा पिया आहिनि इहो किन आहे ऐं इन में शैतान वेहंदो शैतान इन्हनि जॻहियुनि में लिकंदो आहे इहो हदीस में आहे
तंहिंजे करे हींअर अॼोका जेके डॉक्टर आहिनि, जेके साइंसदान चवंदा आहिनि, अलाए छा चवंदा आहिनि इन्हनि खे, त इहे बि चवनि था त नाखून जे हेठां जेके जरासीम पैदा था थियनि ऐं जेके बीमारियूं थियूं थियनि, उहो वरी इंसानु माण्हू मानी थो खाए, पाणी थो पीए, का शइ खाए थो, त उहे जरासीम आस्ते आस्ते निकिरी ऐं पेट में था वञनि ऐं इन्हनि में वॾियूं बीमारियूं थियूं पैदा थियनि। तंहिंजे करे उहे काफ़िर आहिनि, पर उहे चवनि था त जेके मुस्लमान तव्हां कयो था त हफ़्ते हफ़्ते जा 10 ॾींहं नाखून कटियो था, त उहो तमामु सिहत जे लाइ बहितरीनु आहे, छो जो उहे काफ़िर आहिनि, पर उहो सिहत जे लाइ वॾी संभाल कंदा आहिनि। त ईअं नाखून हथनि जा पेरनि जा कटणा था पवनि इंसान खे, ऐं कोशिशि करे ॾींहुं मुक़ररु करे हफ़्ते में हिकु ॾींहुं ख़मीस जा, कंहिं ॾींहुं अंगारो कॾहिं जा, कहिड़े बि ॾींहं में रखे नाखून हथनि जा पेरनि जा इहे कढी छॾे, त सिहत जे लाइ बि सही रहंदो ऐं अदब इख़लाक़ जे लिहाज़ सां मुस्लमान साफ़ मुस्लमान आहे ऐं मुस्लमान अलाह जे अॻियां बि साफ़, अलाह जे घर में वञे थो निमाज़ जे लाइ साफ़ सुथिरो थी बीहंदो, माण्हुनि जे अॻियां ॾिसंदे तूं केॾो बि मुअज़्ज़िज़ माण्हू जे अॻियां वेंदे उनजा नाखून वॾा ॾिसंदे त तोखे नफ़रत थींदी। पर जिन इंसान कहिड़ो बि असीं ॾिसंदा आहियूं किथे किथे शेखनि ॾे वेंदा आहियूं न, त माशाअल्लाह उन्हनि जा नाखून सफ़ा कटियल हूंदा ऐं साफ़ सुथिरा हूंदा, पर तूं किथे बि ॾिसंदे कंहिं माण्हू जा नाखून वॾा हूंदा न ऐं हेठां किन हूंदो न, त तूं नफ़रत कंदे, यार हीअ मानी कीअं खाईंदो हूंदो, हीअ पंहिंजी सफ़ाई कीअं कंदो हूंदो, ज़रूरु इंसानु खने थो जान खे त उहो किन जेको आहे नहनि जे हेठां थो वञे हलियो। सो इंसानु कोशिशि करे इन शइ जी संभाल करे ऐं पंहिंजी सिहत जे लाइ बि सही अथसि, बदबू बि न थींदी, पाकाई बि साफ़ सदाईं रहंदी ऐं सुनतुनि ते बि रहंदो। सुनन अल फितरा, नबी करीम चए थो हीअ 10 शयूं आहिनि सुनन अल फितरा, इंसान जी फितरत सां साफ़ सुथिरो इंसानु हुजे त इहे शयूं इंसान खे दुनिया में कमु ईंदो, आख़िरत में बि कमु ईंदो। इंशाअल्लाह असांखे तव्हांखे हर अदब नबवी जे ते हलणो असांखे अलाह साईं मुंसलिक करे ऐं सहूलत करे ऐं इन्हनि ते असांखे हलाए जेसिताईं हिन में दुनिया मां अखियूं ॿूटे वञूं। हादा वल्लाहु आलम बिस्सवाब, सल्लल्लाहु अला सय्यिदना मुहम्मद।